अस्सलाम वालेकुम दोस्तों पत्थर दिल ड्रामो या 6 महीना पहिरियों असां तव्हांखे इन्फॉर्मेशन ॾिनी हुईसीं इन जे बारे में असां वीडियो भी ठाहियो हुओसीं तव्हांखे ॿुधायोसीं त इहो कुझु अरसे खां पोइ हलंदो। हीउ पत्थर दुनिया जेको ड्रामो ईद खां वठी स्टार्ट थी चुको आहे। इन जा 2 एपिसोड KTN एंटरटेनमेंट ते हली भी चुका आहिनि। अगरि तव्हां न ॾिठो आहे इहो तव्हांखे ॿुधाइण आया आहियूं त कहिड़े हिसाब जो हीउ ड्रामो आहे ऐं किथे हली रहियो आहे। KTN जे चैनल ते वञी करे तव्हां इनखे ॾिसी सघो था। हीउ ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं बहितरीनु आहे। इन में अदाकार केरु आहिनि उहो बि असां तव्हांखे इन वीडियो में ॿुधायूं था। पहिरियों इनखे पूरो ॾिसजो ऐं तव्हांखे कहाणी पोइ सम्झ में ईंदी। दोस्तों हिकु ॻोठाणे हिसाब सां हीउ ड्रामो रिकॉर्ड कयो वियो आहे। इन में 2 धुरियूं आहिनि। हिकु धुर उहा जेका मतिलबु शैतान मुनाफ़क़त कंदी आहे, जंहिंमें जूसे वारी उहा धुर सरबी उहा इन ड्रामे में उन्हनि किरदारु अदा कयो आहे, जूसे वारी धुर। ऐं उन्हनि जे मथां जंहिं वॾेरे जो हथु आहे उहो ज़ालिम क़िस्म जो वॾेरो आहे, यानी कमाल ख़ान। तव्हां पोएं ड्रामे ज़हर ज़िंदगी में जेको ॾिठो कमाल ख़ान जो किरदारु अदा करे पियो। अहमद अली जो नालो असली अहमद अली आहे। उहो अहमद अली उहो वॾेरो हिकु ज़ालिम वॾेरो आहे, शराबी क़िस्म जो वॾेरो आहे। उन जो हथु आहे जूसे वारनि जे मथां। 6 भाइर आहिनि जूसे वारा जेका चोर आहिनि, धाड़ेलनि, फुरूं लुटूं कंदा आहिनि ऐं ग़रीबनि जूं मेंहूं चोरी कंदा आहिनि। पहिरीं क़िस्त में ॾिसण में ई तव्हां ॾिसंदो त पोइ कंहिं ग़रीब जी हिकिड़ी जी मेंह कसाई जी मेंह चोरी करे वेंदा। ऐं ॿी धुर उहा आहे दिलावर ख़ान वारा। जेको दिलावर ख़ान उहो वॾेरो आहे क़िस्म जो, मतिलबु हिकु अमुन पसंदि माण्हू आहे। उन जे ॻोठ वारा कुल जेका बि आहिनि अमुन पसंदि आहिनि ऐं उन जे हेठां कहिड़ा माण्हू आहिनि उहो बि तव्हांखे ॿुधायूं था। निसार शाह तव्हां ॾिठो हूंदो, मज्जू लाड़ ऐं यानी ग़ुलाम निसार शाह यानी रईस गफ़ार ख़ान जेको ज़हर ज़िंदगी ड्रामे में, ऐं उन सां गॾु सारंग जेको बागुल ड्रामे में आहे उहो बि इन सां गॾु आहे। उहो हिकु सुठो इंसाफ़ पसंदि माण्हू आहे, लेकिन उनजे हथ में हथियार आहिनि। इन जे लाइ हथियार आहिनि त दुश्मन उन्हनि खे मजबूर करे हथियार खणाया आहिनि, यानी जूसे वारा आहिनि। जूसे वारा माना निसार शाह जा यानी दुश्मन आहिनि ऐं निसार शाह दिलावर ख़ान वारनि जो हिकु ख़ैर खां आहे, यानी हिकु मसीहा आहे। अहिड़े हिसाब सां इहो ड्रामो रिकॉर्ड कयो वियो आहे। ॾाढो बहितरीनु आहे। असां त ॾिठो आहे ऐं इन जी कहाणी तव्हांखे अॻिते हर अपडेट नई अपडेट तव्हांखे शायदि को सो भी लोग यूट्यूब चैनल ते सिर्फ़ु मिलंदी, ॿिए ते न मिलंदी। अगरि तव्हांखे इन जी हर नई अपडेट खपे, हर नई ड्रामे इन जी क़िस्त जी रिव्यू खपे त असांजे चैनल खे हाणे ई सब्सक्राइब करे छॾियो ऐं फेसबुक पेज खे फॉलो करे छॾियो। सभ खां पहिरियां तव्हांखे अपडेट इन चैनल ऐं इन फेसबुक पेज ते मिलंदी। उमेद आहे वीडियो तव्हांखे सुठी लॻी हूंदी ऐं इन ड्रामे खे बि तव्हां वञी KTN जे चैनल ते ॾिसी सघो था ऐं असांजो वीडियो बि अॻिते शेयर करे सघो था। तव्हांजो वॾियूं महिरबानियूं। तव्हांजो ख़ादम शाहिद खुसरो। असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।